कलोई लॻे सतो मेल में औरत सिंधु कुली सां वेन मालिक पारां मुंबई में छेड़छाड़ करण जे इल्ज़ाम में शहरनि ऐं समाजी अॻवाननि पारां सख़्त एहतिजाज करे सतो मेल वटां वेन रोकाए वरिती। वेन ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो, तंहिं कलोई पुलिस पहुची वेन खे तहवील में वठी छॾियो। वेन ड्राइवर खे कलोई जो फार्म हाउस तां गिरफ़्तार करे लॉकअप कयो वियो। समाजी अॻवान भगवान महराज नागजी कुली ऐं ॿियनि चयो त हितां जे वेन सर्विस में औरतुनि सां छेड़छाड़ जो मामूल बणिजी चुकी आहे। हींअर ताज़ो वाक़ियो आहे जेको अॻी सीट ते औरत वेठी हुई, उन औरत सां ड्राइवर छेड़छाड़ कई आहे। जंहिं औरत राड़ियूं करण सां ड्राइवर फरार थी वियो। असां अची गॾु थियासीं त ड्राइवर सरज़मीन ते आहे कोन, गाॾी सतो मील ते बीठी आहे। हाणे ड्राइवर खां पुछूं था, हाणे ड्राइवर खां ईअं पुछूं त तूं ॾोही आहे या ॿिए ॾोही आई। असांजो चवण जो मक़सदु आहे त अहिड़ा काफ़ी वाक़िया थी चुका आहिनि ऐं कुझु उनखे माण्हू बचाइण लाइ वरी हींअर काफ़ी माण्हू पहुची चुका आहिनि त ड्राइवर ॿिए ॾोही ते असांखे साम्हूं आणे ॾियो, छोकिरी औरत सां साम्हूं ॻाल्हि कराए। चूंडनि नुमाइंदनि खे सिंध जे नियाणियुनि जी जेका तस्लील थिए पई, हिते जा पाशंदा ट्रांसपोर्टर जेके मिस्किन माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे मुनफ़ी इंजाम ते पहुचायो वञे। असीं एसएसओ कलोई एसपी थरपा खे चऊं था क्लीनर ऐं ड्राइवर ते एफआईआर कटाए जेका बदअख़लाक़ी बदनज़मी कई आहे उहो उनखे गिरफ़्तार कनि, न त ॿी सूरत में असांजो इहो एहतजाज जारी रहंदो तेसिताईं त वेन का बि गाॾी हलणु कोन ॾींदासीं। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ट्रांसपोर्टरनि जी अहिड़ी हरकत ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk